मिठी बोली दो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली अल्लाह मिठी बोली दो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली हो आवाज वयो कन ते नेण खुलिया साईं सतराम जा आवाज वयो कन ते नेण खुलिया साईं सतराम जा कोसा कोहर खड़ी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा कंवर राम जा खड़ी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा टिया पैसे में पन तबरे हो काटी तो हलियो राम नाम जा टिया पैसे में पन तबरे हो काटी तो हलियो राम नाम जा कोसा कोहर खड़ी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा अल्लाह कोसा कोहर खड़ी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा आवाज बुधी करे एकदम संत बाहर निकरी आया साईं सतराम दास हाँ सैया छाता चोन आओ शायर इते लिखियो आहे संत निकरी बाहर आयो अचण सां अची गले लायो अल्लाह संत निकरी बाहर आयो ऐं अचण सां गले लगायो ओ पुछई नालो छाती बचड़ा आयो वेठल कड़े गाम जा पुछई नालो छाती बचड़ा आयो वेठल कड़े गाम जा साईं जन जवाब था ॾियनि चवनि था साईं हथ जोड़े करे संत बीठा आहिनि चवनि था नालो कंवर मां सॾाया पुट तारा चंद जो आया अल्लाह नालो कंवर मां सॾाया पुट तारा चंद जो आया नालो कंवर मां सॾाया पुट तारा चंद जो आया अल्लाह नालो कंवर मां सॾाया पुट तारा चंद जो आया कोसा कोहर खड़ी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा अल्लाह कोसा कोहर खड़ी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा राम जरा राम जरा राम जरा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा कोहर साद सभई खाईंदे पानी पीअंदे न पाई ॾींदे अल्लाह कोहर साद सभई खाईंदे पानी पीअंदे न पाई ॾींदे पतीअ जे प्रेम में हरदम गुजारण नार खे घुरिजे इहो कंहिं चयो साईं कंवर चए थो मन जीअं पति हिकिड़ो कबो आहे बरोबर तीअं गुरु बि हिकिड़ो ई कबो थी वाह हा पतीअ जे प्रेम में हरदम गुजारण नार खे घुरिजे पतीअ जे प्रेम में हरदम गुजारण नार खे घुरिजे पतीअ जे प्रेम में हरदम गुजारण नार खे घुरिजे पतीअ जे प्रेम में हरदम गुजारण नार खे घुरिजे पराए पुरुष ॾे बिना निहारण नार खे घुरिजे पराए पुरुष ॾे बिना निहारण नार खे घुरिजे पतीअ जे प्रेम में हरदम गुजारण नार खे घुरिजे पतीअ जे प्रेम में हरदम गुजारण नार खे घुरिजे पतीअ जे प्रेम में हरदम गुजारण नार खे घुरिजे इहो कंहिं चयो साईं कंवर चए थो मन जीअं पति हिकिड़ो कबो आहे बरोबर तीअं गुरु बि हिकिड़ो ई कबो थी वाह हा मता सम्झे त बस हिकिड़ो गुरु न न चोलो छॾियो माना हाणे मूंखे ॿिए खां नामो वठिणो आहे ईअं न नाहे न ॿियो गुरु न कजे बाबा हा माता आई संत ॾे डुकंदी डुकंदी हिकदमि चएसि साईं मूंखे नाम त ॾियो अॼु मूंखे नाम वठिणो आहे तव्हां खां संत था चवनि माई तो अञा नाम कोन वरितो आहे अरे उमिरि घणी थी ॿुधा त अमां चए थी रुॻा 70 साल रुॻा 70 रुॻा 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 माना ॼण 70 साल ॼण 7 सालनि जे बराबरि हा चए थी अमां थी चए रुॻा 70 साल मुंहिंजी उमिरि आहे हा संत वाइड़ो थियो चएसि थो अमां अञा तो नाम कोन अरे वरितो अम्मा मारे विधी तो त गुरु कोन कयो थी गुरु साईं ज़रूरी आहे चएसि थी साईं कयोमि
कयो 40 साले में हिकिड़ो गुरु कयो उनखां नाम वरतो बो पर उहे साईं जन चोलो छॾे विया। अरे संत जो ॿुधो बा संत ॾकी वियो सोचे पियो बाबा चई वरी चई वरी साईं 50 साले में ॿियो गुरु कयमि हा उहे बि साईं जन चोलो छॾे विया संत ॾकी वियो माई तो गुरु फरे ई कोन थो या आहे जा धागो बागो को वठे ॾे पेड़ में पाए त गुरु कोई बचे सगो बगो कोई ॿध हाँ हा वरी चई अमा चई साईं 60 साले में वरी टियों गुरु कयमि उहे बि साईं जन हलंदा थिया उहे बि साईं चोलो छॾे हलंदा थिया संतो थी बीह रहियो चई अमा हाणे तुंहिंजो कहिड़ो प्रोग्राम आहे हाणे माई कहिड़ो वीचार थी तुंहिंजो चई साईं हाणे मुंहिंजो इहो प्रोग्राम आहे त मां तव्हां खां नाम वठां मूंखां नाम वठंदो हा ईअं चई न माई अञा मुंहिंजी हरिद्वार में धर्मशाला थी ठहे उहा पूरी त थिए अध में पई आहे अञा पोइ उहा खणी मूंखां नाम वठजां हा। चई मन अहिड़नि माण्हुनि खां संत बि परे भॼंदा बरोबर साईं कंवरराम जी असली सोरठ जेका साईं कंवरराम पाण ॻाईंदा राम न छोड़ी के नहीं पतरंदी जो गल पवसी कोई जेड़ा सतनाम छोड़ी के नहीं पत रहंदी बाई जो तक कपल चढ़ा वनी मेरा हाथे माया जंजल दे ओ हाथे माया जंजल दे विच तेनू आन छुड़ासी केड़ा हर बज जेठ सवेले चतुरा हर बज जेठ सवेले चतुराम जो जम करे नित फेरा सबई चोरा